जी बिल्कुलु असां सां गॾु मौजूदु आहे स्टेज ड्रामनि जो मज़ाया फ़नकार रियाज़ अहमद मीरानी। उहो जेको आहे सो मज़ाया फ़नकार आहे। स्टेज ड्रामनि ते जॾहिं उहो ईंदो आहे त जेको ॾिसंदड़नि खे ऐं जेको मदाहनि खे झुमाए छॾींदो आहे। उन हवाले सां जेको मज़ाया फ़नकार आहे रियाज़ अहमद मीरानी असां सां गॾु मौजूदु आहे। उहो जेको आहे सो जानवरनि जा आवाज़ कढंदो आहे ऐं उनखां पोइ ॿारनि जे रोअण जो आवाज़ु कढंदो आहे ऐं ॿिया केतिरा ई फ़न जा मुज़ाहिरा करे मदाहनि खे झुमाए छॾींदो आहे। उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे मज़ाया फ़नकार स्टेज ड्रामनि जो रियाज़ अहमद मीरानी। जी मां ग़रीब मिसकीन ग़रीबाणे घर सां तालुक़त रखंदड़ रियाज़ अहमद मीरानी। जीअं त स्टेज ड्रामे जो दौर हुयो, पुराणो दौर हुयो, पुराणी केस्टूं हलंदियूं हुयूं, पुराणियूं वीडिया हुया, पुराणी वॾियूं कैमरा हुयूं, उन में असां स्टेज ड्रामा कंदा हुआसीं। पोइ स्टेज ड्रामनि ते ॾुखनि जा कंदा हुआसीं, डायलॉग हणंदा हुआसीं। पोइ शीशा ट्यूबलाइटूं बि खाईंदो हुउमि कंहिं दौर में। पुराणो दौर हूंदो हो, बंगलनि में वॾे वॾे बंगलनि में बेल लॻल हूंदियूं आहिनि। उहे बेल जा आवाज़ मूं वटि आहिनि। लाइट न आहे, मज़े आहे बेल। जंहिं महिल लाइट हली वेंदी आहे बेल वॼाइबी आहे। इहा आहे बंगलनि जी आवाज़ बेल। उन खां पोइ पखियुनि जो आवाज़, तितर जो, प्यारो तितर। वरी इहो तितर जो आवाज़ हो। ॿियो आवाज़ ॿिलनि जो। ॿिला तव्हां ॾिठा न कॾहिं विढ़ंदा आहिनि, कीअं विढ़ंदा आहिनि? इहो ॿिलनि जो आवाज़ विढ़ण जो। उन खां पोइ नंढड़ो ॿारु मासूम ॼमंदड़, ॾिसो कीअं थो रोए। नंढे ॿार जो आवाज़ इहो। ॿिया म्यूज़िकल बैंड पेड वॼंदा आहिनि, ॾिसो। इहो त म्यूज़िक जा आवाज़। उन खां पोइ कई फन जा मुदारा आहिनि मूं वटि, छा ॿुधायां, पर चांस नथो मिले। हेॾा असां वटि आहिनि पंहिंजा फन जा मुदारा। सकाफ़त खाते खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त बराए महिरबानी मूं ग़रीब खे बि चांस न वञे, का नौकिरी न वञे जंहिंमें मां बि फन जा मुदारा कयां। बेरोज़गार आहियां, नौकिरी कोन्हे का आहे ऐं प्राइवेट आहियां, किराए जी जाइ में वेठो आहियां, बचनि जो गुज़र बि करिणो आहे। बेसिकल सखर रहंदो आहियां, हाणे किराए ते हैदराबाद वेठो आहियां, रोज़ी जी तलाश में, मज़दूरी तलाश में। का अहिड़ी मज़दूरी बि न आहे। होटलनि ते वञूं था त 500 रुपया ॾियनि था, 500 में घर हले कोन थो। त मुंहिंजी गुज़ारिश आहे सकाफ़त खाते खे ऐं सदर पाकिस्तान खे, वज़ीर आला मुराद शाह खे ऐं बिलावल साहब खे, जेके बि आहिनि सकाफ़त खाते में जेके बि आहिनि, मां उन्हनि खे हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजी महिरबानी करे मूंखे नौकिरी ॾिनी वञे ऐं मूंखां फन जा मुदारा वठी वञनि। मां वॾी वॾी महिरबानी कंदुसि। जे मूंखे तव्हां पंहिंजे फन जे मुज़ारे में ऐं सकाफ़त खाते में खणंदा, मां फन जा मुज़ारा तव्हांखे ॾेखारींदुसि। वॾी महिरबानी, मुंहिंजी घणी में घणी महिरबानी नथी आहे वज़ीर नुआनी साहब ते, जंहिं मूंखे पंहिंजे धरती टीवी सां मिलायो, जंहिं मूंखां इंटरव्यू वरिता। मां सखावत खाते हथ ॿधी अर्ज़ु कंदुमि त जी बिल्कुलु स्टेज ड्रामनि जे मज़ाया फ़नकार रियाज़ अहमद मीरानीअ सिंध हुकूमत ऐं सकाफ़त खाते खां मुतालबो कयो आहे त मूंखे जेको आहे सो सकाफ़त खाते में ड्यूटीअ जो मौक़ो ॾिनो वञे त जीअं मां पंहिंजे घर जो ऐं बचनि जो गुज़र सफ़र करे सघां। कैमरा टीम सां गॾु वज़ीर अली नुआनी, धरती टीवी न्यूज़, मांझन।